घोसपुर भरिसां ॿ ॾींहं अॻु पुरस्कार नमूनी गुम थी वियल ॻोठ मेहर खान मोहम्मदानी जे रवासी ॿिनि ॼणनि नवाब ऐं आबिद अली मोहम्मदानी जे अगवा जी वारसनि पारां तस्दीक। ॿिन्ही ॼणनि खे नापरकोट जे कचे वारे इलाइक़े मां हथियारबंदनि अगवा कयो आहे। धाड़ेलनि पारां मुगवी जे वारसनि खां 15 लख भुंग बि तलब कई वई। वधीक मिलियल ॼाण मूजिबि घोसपुर भरिसां यूसी कुंभ जे ॻोठ मेहर खान मोहम्मदानी जे रवासी ॿिनि ॼणनि आबिद अली ऐं नवाब मोहम्मदानी खे अगवा करण जी तस्दीक वारसनि करे छॾी आहे। मुगवी जे वारस ऐं क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान फिदा मोहम्मदानी राब्ते करण ते ॿुधायो त मुंहिंजा सोट ॿ ॾींहं अॻु गड़ी ते को कंहिं दोस्त जी उज़रखाई लाइ विया त वापसि न वरिया। हर हंधि ॻोल्हा बि कईसीं पर किथे बि ॾसु पतो न पियो। राति देर सां धाड़ेलनि फ़ोन ते ॿुधायो त ॿई ॼणा अगवा थियल आहिनि ऐं 15 लख भुंग जो बंदोबस्तु करियो न त तव्हांखे लाश मोकिलिया वेंदा। मुतासिरनि DIG लाडकाणू खां मुतालबो कयो त ज़िले कश्मीर में वधंदड़ बदअमनी खे बुझो ॾिवाए अमुन बहाल करायो वञे।